अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। और डुखंदो ओ थिए हादी जे हबीब, तिर तफावत न करे तंहिंखे को तबीब। रहनमा रकीब सातर सेहत सुपरी। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे। दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजे बाग ॿुधिजे पियो उन्हनि मिरणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 फरवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुरकूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंधू दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे। सिंध जा क़ौमी कारकुन हज़ारे मुश्किलातुनि बावजूदु सरापा जदोजहद आहिनि। कॾहिं सागड़ में एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि त कॾहिं वरी नवाबशाह जे दगन में हुननि जो एहतजाज जारी आहे। कॾहिं मिठी जे शहर में हू प्यादल मार्च कनि पिया त कॾहिं वरी सॼी सिंध संदन पेरनि हेठां आहे ऐं हूअ सफ़र में रुधल आहिनि। उहो सफ़र जेको सिंधू दरिया खे बचाइण लाइ आहे, जेको सिंध खे बचाइण लाइ आहे। काल बि जॾहिं नवाबशाह में क़ौमी कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो तॾहिं पुलिस ॿीहर उन्हनि खां लाउड स्पीकर फुरण जी कोशिश कई। सिंध पुलिस जे हुज़ूर में जे उनवान हेठि ख़ूबसूरत लेखक रज़ा आकाश खानाणी लिखियो, मोरे में दरिया ते धाड़े ख़िलाफ़ मैदान मल्हाईंदड़ क़ौमी कारकुननि ते सिंध पुलिस जे ॾाढ खां पोइ जॾहिं वरी नवाबशाह में यूनिवर्सिटी जे शागिर्दनि कैनालनि ख़िलाफ़ रोडनि ते अची आवाज़ उथारियो तॾहिं ॿीहर वरी पुलिस खे उन्हनि जी रस्ता रोक कंदे ॾिसी मूंखे अज़ीम नेल्सन मंडेला यादि अची वियो, जंहिं पंहिंजी आत्मकथा में लिखियो आहे त जॾहिं हू अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ जदोजहद जे मैदान में हुआ तॾहिं हुननि जा पंहिंजा माण्हू बि अंग्रेज़ सरकार जी पुलिस फोर्स जो हिसो हुआ। पर हू लिखे थो त रूपोशी दौरान जॾहिं पाण ॻुझे नमूने सरगर्म हो त खेसि उहे पुलिस एहलकार सुञाणंदा हुआ, पर उन्हनि जे बावजूदु बि खेसि उहे गिरफ़्तार न कंदा हुआ, छो त उन्हनि खे अहसासु ऐं यकीन हो त आऊं संदन ईंदड़ नसल लाइ जदोजहद करे रहियो आहियां। दरअसल ॻाल्हि इहा आहे त सिंधू दरिया ते कैनालनि ख़िलाफ़ जेके सिंधी जदोजहद करे रहिया आहिनि उन जी रस्ता रोक वरी सिंधू दरिया जे पाणी ते पलजंदड़ सिंध पुलिस जा एहलकार ई सरकार जे इशारे ते करे रहिया आहिनि। सो मोरे ऐं नवाबशाह समेत सॼी सिंध में दरिया करण एहतजाज कंदड़ सिंधियुनि ऐं क़ौमी कारकुननि ते लठियूं वसाईंदड़ सिंध पुलिस खे गुज़ारिश थी कजे त कुझु हया बि करियो। ॿीं सूरत में न रुॻो अव्हां खे पंहिंजी ईंदड़ नस्ल ॾाढो शर्मसार थियणो पवंदो, पर गॾोगॾु तारीख़ जो बेरहम भूंडो बि सदाईं अव्हां जी पेशानी जो नसीब बणियल रहंदो, छो त क़ौमी कारकुन अव्हां जी बि ईंदड़ नस्ल लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। काल्ह जीअं सिंध मुहाज़ जे सॾ ते नवाबशाह डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल करे सिंधूअ दरिया सां वफ़ा जो वचन वरजायो वियो, जॾहिं त ॿिए पासे हुक्मरान आहिनि जेके सिंधू दरिया ते धाड़े में भाङे भईवार आहिनि। पीपल्स पार्टी शरीके जुर्म रही आहे। शायदि इन जे करे पीपल्स पार्टी जा वज़ीर मशीर ऐं अॻवान मुख़्तलिफ़ तकरारी बयान ॾींदा पिया अचनि। पीपल्स पार्टी जे अहम अॻवान सैद नवीद कमर चयो आहे त असां चोलिस्तान जे कैनाल ख़िलाफ़ न आहियूं, असां चोलिस्तान खे सरसब्ज़ ॾिसणु चाहियूं था। हाणे केरु उन्हनि खां पुछे त तव्हीं जॾहिं चोलिस्तान खे सरसब्ज़ ॾिसणु चाहियो था तॾहिं शायदि अव्हीं सॼी सिंध खे सुकाइण जा साबाह करे रहिया आहियो। हूं बि इक़्तिदार अहिड़ी शइ आहे जो माण्हू इक़्तिदार खे छॾणु न चाहींदो आहे।
चवंदा आहिनि ताक़त ऐं इक़्तिदार जो नशो ॾाढो ख़राबु हूंदो आहे ऐं माण्हू जो तवाज़न बिगाड़े छॾींदो आहे। ताक़त जे नशे या हुक्मरान जे नशे में माण्हू जी असलियत ज़ाहिर थी पवंदी आहे। इहो ई सबबु आहे जो मुसलसल 17 सालनि खां हुक्मरानी कंदे कंदे पी हाणे एतिरी ढावल थी वई आहे जो हू सिंध जे चपे चपे खे नीलाम करणु चाहे थी। पर इहो बि सच आहे त सिंध जा क़ौमी कारकुन अॼु बि नीलामी जे ख़िलाफ़ सरापा जदोजहद बणियल आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में हाणे एहतिजाज करणु ॼण त जुर्म बराबरि थी वियो आहे। केर बि हुजे एहतिजाज करे नथो सघे। कराची में एहतिजाज कंदड़ बलोचनि जी हिकु भेरो ॿीहर रस्ता रोक कई वई ऐं प्रेस क्लब जा रस्ता सील कया विया। बलोच यकजहती कमेटी तरफ़ां समीदीन बलोच, फौजिया बलोच ऐं वहाब बलोच जी अॻुवाणी में कराची प्रेस क्लब ॾांहुं मार्च करण जी कोशिशि कई वई, जंहिंखे रोकण लाइ पुलिस तरफ़ां क्लब ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि करे पुलिस नफ़री मुक़ररु कई वई। जंहिं बाद एहतिजाज कंदड़नि ज़ैनब मार्केट चौक ते बैनर हथनि में खणी नारेबाज़ी कई। अॻुवाणनि मुतालबो कयो त करीम बख़्श बलोच ऐं मिराज बलोच जे कातिलनि खे सज़ा ॾियण ऐं बलोच नौजवाननि जे टारगेट क़त्ल खे बंदि कयो वञे। उन मौक़े ते समीदीन बलोच ॻाल्हाईंदे चयो त असां पुरमन एहतिजाज लाइ आया आहियूं, पर असांजी रस्ता रोक कई वई आहे। वॾे तइदाद में बलूचिस्तान जे सियासी कारकुननि खे खंभे क़त्ल करे उछलायो पियो वञे। असांजे एहतिजाज जो मक़सदु मीडिया ऐं इंसानी हक़नि जे इदारनि ताईं आवाज़ु पहुचाइणु हो त जीअं इंसानी हक़नि जी लताड़ खे रोकियो वञे। सिंध जा केतिरा ई स्कूल ज़बून हाल बणियल आहिनि। शिकायतनि ऐं दरख़्वास्तनि बावजूदि हुकूमत उन्हनि जे तइमीराती कम कराइण लाइ तयारु ई नाहे। हिकु ॾींहुं अॻु टंडे बागे भरिसां ॻोठ मोहम्मद शरीफ़ चांडियो में प्राइमरी स्कूल जी छित जा चापड़ किरण दौरान स्कूल में पढ़ंदड़ 7 शागिर्द ज़ख़्मी थी पिया। शागिर्द अब्दुल हफ़ीज़, फारूक, वकार, नूर नबी, ज़ामिन, रोशना ऐं मीरा ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी शागिर्दनि खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पर सवाल वरी बि इहो आहे त हुकूमत आख़िर अहिड़नि वाक़िअनि जो इंतज़ारु छो थी करे? छा हुकूमत वटि एतिरा पैसा बि न आहिनि जो हू ज़बून बणिजी वियल स्कूलनि जो मरमती कमु कराए सघे? सिंध में नाइंसाफ़ियूं पंहिंजी जाइ ते, सिंध में ॾाढ पंहिंजी जाइ ते, ॾहकाव पंहिंजी जाइ ते, पर छा केरु बदमनी जी बाहि विसाए सघंदो? अगवा जा वधी वियल वाक़िआ एतिरे हद ताईं वञी पहुता आहिनि जो हाणे केरु महफ़ूज़ नाहे रहियो। जेके शहरी अगवा थी वञनि था उहे बाज़ाब्त नथा थियनि, पर उन्हनि जो वीडियोज़ ज़रूरु वायरल थींदियूं रहनि थियूं। रोस्तम भरिसां कोट शाहू थाणे जी हद मां 31 ॾींहं अॻु अगवा थियल पोरियत कामरो ओड संस 6 वरियनि जे पुटु इंसाफ़ ओड खे पुलिस बाज़ियाब कराए नाहे सघी। ॾोहारियुनि पारां मग़वी खे वज़नी ज़ंजीरनि सां जकड़ण बाद बदतरीन तशदुद करण वारी 31 सेकंडनि जी वीडियो वायरल कई वई आहे, जंहिंमें ॿई मग़वी संदन ॻोठ ग़ुलाम हुसैन पहोड़ जे चङे मुड़ुस SSP शिकारपुर खे रुअंदे इल्तिजा कनि था त संदन ज़िंदगी खे ख़तरो आहे, खेनि फौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। मग़वियुनि जी अहिड़ी दर्दनाक वीडियो वायरल थियण खां पोइ संदन घरनि में कोहराम मची वियो आहे। अगवा थियल जे वारस औरत गुल बानो ऐं जावेद ओड समेत ॿियनि जो चवणु हो त शिकारपुर पुलिस संदन मदद नथी करे, जंहिं करे 31 ॾींहं गुज़रण बावजूदि अगवा थियल पोरियत ऐं संदसि 6 वरियनि जो पुटु बाज़ियाब नाहे थियो। ॾोहारी खेनि वणनि में ज़ंजीर सां जकड़े तशदुद वारी वीडियो पिणु वायरल कंदा रहनि था। हुननि आला इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी मग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। कोट शाहूअ वारे इलाइक़े मां हिन वक़्तु बि 11 ॼणा अगवा थियल आहिनि, जंहिंमें 11 फेबरवरी जे ॾींहुं अगवा थियल करमपुर वासी निज़ामुद्दीन, नदीम, हुज़ूर बख़्श, हज़ार ख़ान, इमाम अली, हफ़ीज़ मलक,
सुहेल शेख जुमो चाचड़ ऐं संदसि भाउ रमज़ान चाचड़ फैज़ू जे पार्कू वासी पुरियत कामरो ओड ऐं संदसि 6 वरनि जो पुटु इंसाफ़ ओड बि अॻुवा थियलनि में शामिल आहिनि। समूरनि मग़वियुनि ते ॾोहारियुनि पारां टे दफ़ा तशदुद करण वारियूं वीडियोज़ वायरल करण बाद शिकारपुर पुलिस खे कोट शाहू ऐं ॻढ़ी तेगे जे कचे में हलंदड़ ऑपरेशन खे सरेआम रोकण जी डिमांड कई वई आहे। मग़वियुनि ते पिणु बदतरीन तशदुद कयो वञे थो। ॻढ़ी तेगे ऐं कोट शाहूअ जे कचे वारनि इलाइक़नि में हलंदड़ पुलिस ऑपरेशन में हिन वक़्त ताईं 16 करोड़ रुपया ख़र्च थी चुका आहिनि, पर ॾोहारियुनि जूं कार्रवायूं घटिजण बदिरां वधण लॻियूं आहिनि। धाड़ेल शिकारपुर पुलिस जे ऑपरेशन खे रोकण लाइ डिसंबर महीने में ॻढ़ी तेगो में होटल ते वेठल 2 पुलिस एहलकारनि अल्ताफ़ बिरोही ऐं अब्दुल कादिर कलादी खे पिणु शहीद करे चुका। 2 पुलिस एहलकारनि जा क़ातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। नई ॾोहारियुनि अगवा जूं वारदातूं बंदि कयूं आहिनि। जीअं जो तीअं अगवा जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। जॾहिं त मग़वियुनि जा वारिस परेशान आहिनि ऐं मुतालबो करे रहिया आहिनि त फौरी तौरु असांजे मग़वियुनि खे आज़ादु करायो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाकिस्तान स्टील मिल जे पोरियतनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। बरतरफ़ी ते हुकूमती धुरियूं मुकमिल तौरु ख़ामोश आहिनि। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु ख़ामोश बणियल आहे। इन सूरत हाल ते जमील चांडियो लिखे थो, मुल्क जो सभ खां वॾो सनती इदारो सम्झो वेंदड़ पाकिस्तान स्टील मिल जेको हिन वक़्तु माज़ी बणिजी चुको आहे ऐं वफ़ाक़ी हुक्मराननि हिन क़ौमी इदारनि सां जिते तमामु घणियूं वेसाघातियूं कयूं उते हिन क़ौमी सनती इदारे जे पोरियतनि सां बि घटि न कई आहे। पाकिस्तान स्टील जी बदौलत मुल्क एटमी क़ुवत बणियो, पर माज़ी जे हुक्मरान तोड़े हाल जे हुक्मराननि वफ़ाक़ी वाघ धिणियुनि फ़क़्ति ऐलान कया त हीउ इदारो माज़ी जियां वरी पंहिंजे आब ऐं ताब में आंदो वेंदो, पर अहिड़ा ऐलान फ़क़्ति सियासी तौर ते हुआ जिन जो हक़ीक़त सां को बि तालुक़ु न हो। अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पाकिस्तान स्टील मिल जो बुनियादु रखियो। संदसि विज़न हो त पाकिस्तान खे सनती तरक़ी वठाई वेंदी, मुल्क में सनती इनक़लाब बर्पा कजे, पर बदकिस्मती सां 20 जून 2015 ते नवाज़ सरकार पारां अॻूणे गैस ऐं पेट्रोलियम जे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल पाकिस्तान स्टील जी गैस बंदि कई। उन वक़्तु स्टील मिल जी पैदावार 65% ते हलंदी रही हुई। हिन इदारे जी बंदिश जो फ़क़्ति फ़ाइदो इतफ़ाक़ फाउंड्री खे पहुचाइणो हो। हिन क़ौमी इदारे खे सियासी जोरूं चंबड़ी वियो। पाकिस्तान स्टील मिल अॼु बि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे विज़न मूजिबि मुल्क जो ढांचो पैदावार जी भरपूर सलाहियत रखे थी। पाकिस्तान स्टील मिल रूस जे सहकार सां 25 अरब रुपयनि जी लागत सां तयारु थी हुई। हिन इदारे माज़ी में पैदावारी हद फासिल करण सां गॾोगॾु वफ़ाक़ खे 110 अरब रुपया ड्यूटीज़ ऐं टैक्स जी मद में अदा कया। पाकिस्तान स्टील मिल जो जॾहिं उरूज हो तॾहिं हिन सनद सां सिधी या अणसिधी तरह 1 लख ख़ानदान जो रोज़गार वाबस्ता हो। स्टील मिल मां ताज़ो 1372 पोरियतनि खे बरतरफ़ कयो वियो आहे, जॾहिं त बाक़ी 828 मुलाज़िम रहिया आहिनि जिन खे बि मरहलेवार जबरी तौर ते बरतरफ़ करण जो वफ़ाक़ इरादो रखे थो। हिकु तरफ़ पाकिस्तान स्टील मिल मां बरतरफ़ियुनि जो सिलसिलो जारी आहे त ॿिए तरफ़ इदारे मां अरबें रुपयनि जूं लोह जूं चोरियूं बि मामूल बणियल आहिनि। ऑडिट जी रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान स्टील मिल जंहिंजो ख़सारो पैदावार बंदि हुअण सबबि 212 अरब रुपया वधी चुको आहे, जॾहिं त मिल जी मख़सूस कयल ज़मीन जेका 19,000 एकड़ आहे तंहिं में वफ़ाक़ अखियूं विझो वेठो आहे त जीअं क़ीमती ज़मीन 3 वाल करे मनपसंद सरमाएकारनि हवाले कजे। बज़ाहिर हुक्मरान तबिको मिल जे कर्ज़नि खे अदा करण लाइ ज़मीन जो विकिरो करणु चाहे थो, पर सिंध हुकूमत जॾहिं हिन इदारे जी तोसीअ मनसूबे ऐं मुल्क में वधीक सनती इदारा क़ाइमु करण लाइ हीअ ज़मीन ॾिनी हुई,
अहिड़ो मक़सदु न हासिलु थियण करे सिंध सरकार ज़मीन वापसि वठण लाइ वफ़ाक़ खे केतिरा ई भेरा ख़त लिखिया, पर वफ़ाक़ हिन वक़्त ताईं 3 मरहलनि में 4000 एकड़ खां वधीक ज़मीन पोर्ट क़ासिम ऐं बिन क़ासिम इंडस्ट्रियल इस्टेट जे नाले सां विकिरो करे चुको आहे। ज़मीन जे विकिरे मां आयल आमदनीअ जी बि ऑडिट न थी सघी आहे त आख़िर एॾी वॾी रक़म केॾांहुं वई। हिते इहो सुवाल थो पैदा थिए त हिन इदारे मां पोरितनि जूं जबरी बरतरफ़ियूं ऐं रिटायर मुलाज़िमनि जूं रहतूं बि अदा न थी सघियूं आहिनि। पाकिस्तान स्टील जी बहाली लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु ऐलान कया, पर उन जे कंहिं बि ऐलान ते अमल दरामद न थियो। बरतरफ़ पोरियत जिन जे घरनि जा चुल्हा उझामी चुका आहिनि ऐं संदन ख़ानदान बुख ऐं बदहाली तरफ़ वधियो आहे, उते हू इंसाफ़ जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾांहुं निहारनि था। गुज़िरियल ॾींहं बरतरफ़ थियल समय पोरितनि पिणु इहो सुवाल कयो आहे त रोटी कपिड़ा ऐं मकान जो ख़्वाबु कॾहिं पूरो थींदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जमील चांडे जो लिखियल लेख। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम सोच वीचार में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा पाण ॼाणूं था त सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू दुनिया जी कुंड कुड़िछ में किथे बि हूंदो, उहो सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते आवाज़ु ज़रूरु बुलंद कंदो रहंदो ऐं पंहिंजे हिसे जी जदोजहद ज़रूरु कंदो रहंदो। सिंध धरतीअ सां वास्तो रखंदड़ खोड़ सारा माण्हू आहिनि जेके परदेस जे हवाउनि में हूंदे बि सिंध लाइ पाण पतोड़े रहिया आहिनि। सिंध लाइ जाखोड़ींदड़ तनज़ीमनि जो जॾहिं बि ज़िक्र ईंदो आहे तॾहिं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो ज़िक्र ज़रूरु ईंदो आहे। मोरे में पेश आयल वाक़े ऐं क़ौमी कारकुननि गिरफ़्तारियुनि वारे मामले ते असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे ऑर्गेनाइज़र साईं डॉक्टर हिदायत भुट्टे जी ॻाल्हि ॿोल। मोरे में जीअं सिंध मुतहदा महाज़ जस्मनि जे रैली जे मथां जेको तशदुद कयो वियो आहे ऐं उन्हनि जे मथां जेको आहे सो जेको रियासती बरबरियत जो मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं सभई कारकुननि जे मथां जेके आहिनि से हुननि केस दाख़िल कया आहिनि ऐं सिंध जे क़ौमी कारकुननि जे ख़िलाफ़ जेको आहे सो हुननि ऑपरेशन शुरू कयो आहे। उन जी असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ही जेकी जदोजहद हले थी सिंध जे क़ौमी कारकुननि जी थ्रू आउट सिंध, जेके असां उन खां अवल जेको आहे सो हिननि जी सिंध क़ौमी महाज़ आरीसर जे रैली जे मथां जेको आहे सो हिननि कराची में तशदुद कयो, पर उन जे बावजूद बि सभई हज़ारनि जे तइदाद में जेके असां कारकुननि शिरकत कई ऐं जेको आहे सो उहा जेके असां भरपूर तरीक़े सां हुननि जो लॉन्ग मार्च जेको सखर खां हलियो ऐं कराची में एंड थियो, उहो भरपूर तरीक़े सां कामयाबु थियो। ही सिंधू दरिया जे मथां जेको धाड़ो हयो थो वञे ऐं उन में जेके आहिनि से जेके आहिनि से वर्दी पोश जेके आहिनि से हुननि जा आका उहे जेके आहिनि से शामिल आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जेके आहिनि से देसी दलाल जेके आहिनि से ज़रदारी टोलो ऐं उन जी जेकी असां सिंध गवर्नमेंट बि जेको आहे सो उन्हनि जी वंगार बांधे जेको आहे सो को हया को शर्म महसूसु नथी करे ऐं उहे जेके आहिनि से उन्हनि जी दलाली कंदे जेको आहे सो को बि जेको आहे सो शर्म महसूसु नथा कनि ऐं इहे दलाल ऐं गद्दार जेके आहिनि से सिंध तारीख़ में केतिरा ई दफ़ा ॾिठा आहिनि। इहे जेके आहिनि से चनेसर जेके आहिनि से सिंध जेके आहिनि से केतिरा ई दफ़ा ॾिठा आहिनि। ही भली उन्हनि जी दलाली कनि, भली उन्हनि जी वंगार वहनि, भली उन्हनि जी जेके आहिनि से चापलूसियूं कनि, पंहिंजे हक़ीर ऐं ख़सीस मफ़ादनि लाइ सिंध जे क़ौमी मफ़ादनि खे जेके आहिनि से क़ुर्बान करण लाइ जेके आहिनि से तयारु आहिनि। इन्हनि दलालनि इन्हनि खे जेको आहे सो सम्झणु खपे त सुभाणे जेके आहिनि से तव्हांजा घर बि जेके आहिनि से सलामत कोन रहंदा, छाकाणि त तव्हां जेके आहिनि से दलाली कयो था त अॼु जेके आहिनि से हुननि जो टारगेट जेको आहे सो सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि, सिंध जा क़ौमी वर्कर आहिनि, सिंध जा जेके आहिनि से सिंध सां प्यारु कंदड़ माण्हू आहिनि। पर तारीख़ इहो साबित कयो आहे त जॾहिं जेके आहिनि से हू दूधनि खे मारनि था त पोइ चनेसरनि जो हशर बि जेको आहे सो को तारीख़ में जेको आहे सो चङो कोन थो थिए।
त हिननि गद्दारनि खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त अॼु जेके आहिनि से सिंध जे क़ौमी कारकुननि ते जेके आहिनि से हू तशदुद कराइनि था, हू अटैक कराइनि था, हू बे इंतिहा जेको आहे सो ऑपरेशन कराइनि था ऐं उन में जेके आहिनि से हू दलाली कंदे जेको आहे सो को हया ऐं शर्म महसूसु नथा कनि त सुभाणे जेको आहे सो चनेसर वांगुरु जेको आहे सो तव्हांजो अशर बि जेको आहे सो उन खां वधीक जेको आहे सो ख़राबु थींदो ऐं उहो थियणो आहे। सिंध जा क़ौमी कारकुन सिंध सां बे इंतिहा जेके आहिनि से प्यार ऐं मोहबत कंदे जेके आहिनि से हू जेके आहिनि से पंहिंजी जदोजहद जारी ऐं सारी रखियो अचनि त ही केनालनि जे ख़िलाफ़ जेकी जदोजहद आहे उहा जेके असां न सिर्फ़ु सिंध जे अंदरि पर सॼी दुनिया में जेके असां उहा पंहिंजो ज़ोर पकड़ींदी थी वञे ऐं इहे जेके आहिनि से धाड़ा जेके आहिनि से हिननि खे फॿंदा कोन ऐं जेके आहिनि से सिंधी माण्हू जेके आहिनि से अॻु बि हुननि डैमनि जे ख़िलाफ़ु कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु जेको आहे जदोजहद कई आहे। अॼु जेके आहिनि से केनालनि जे ख़िलाफ़ु जदोजहद आहे पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ जंहिं दरिया सां जेको आहे सो सिंध जो वजूद वाबस्तु आहे उन दरिया ते जेके आहिनि से मेरी नज़र जेके असां दुश्मन जी जेके असां केतिरनि सालनि खां वठी जेके असां जारी ऐं सारी रहे थी पई ऐं सिंध जे वजूद खे हू मिसारण लाइ जेके आहिनि से पंहिंजूं हिकमत अमलियूं पंहिंजूं साज़िशूं पंहिंजूं जेके आहिनि से उहे जेके आहिनि से साज़िशूं जेके आहिनि से बरक़रार रखियो था अचनि पर सिंध जेके असां हरू भरू जेके असां गिदड़नि कोन खाधी आहे जो सिंध जेके असां हाणे जेको आहे सो चुप करे वेहे ऐं इन हेॾी सारी वेसाघाती ते ख़ामोश रहे कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेके आहिनि से सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि से कब्ज़ो कनि था, सिंध जे दरिया ते कब्ज़ो कनि था ऐं जेके आहिनि से सिंध जूं जेके लैंड ग्रैबिंग जेकी थिए थी पई उहा रेज़िडेंशियल हुजे फौजी छावणियुनि जे लाइ हुजे या कारपोरेट फार्मिंग जे नाले सां सिंध जे एग्रीकल्चर ज़मीनुनि ते धाड़ो हुजे ऐं हाणे त जेको आहे सो सिंध जे दरिया ते जेको धाड़ो हयो थो वञे उहा जेके आहिनि से सिंधी माण्हू जेके आहिनि से बर्दाश्त कोन कंदा ऐं हिननि गद्दारनि खे जेको आहे सो इहा ॻाल्हि सम्झणु खपे त सिंधी माण्हुनि सां बीहनि सिंध सां बीहनि न त जेको आहे सो तव्हांजो अशर बि जेको आहे सो को चने असर खां चङो कोन थींदो उन खां बि वधीक ख़राबु थींदो छाकाणि त अॼु जेके आहिनि से पंहिंजनि माण्हुनि सां गॾु जेकॾहिं तव्हां न बीठो दुश्मन सां गॾु बीठो त सुभाणे जेको आहे सो इहो दुश्मन अॼु जे सिंध जे मोहबे वतन माण्हुनि खे मारण खां पोइ सिंध जे गद्दारनि सां बि जेको आहे सो को चङो असरु कोन कंदो उन्हनि जो बि जेको आहे सो बुरो असरु थींदो त इहा जदोजहद जेके असां अॼु जारी आहे ऐं जेके आहिनि से असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां सॼी दुनिया में जेको सो मुज़ाहिरनि जो ऐलान कयो आहे ऐं मार्च जे महीने में जेको आहे सो असां इन्हनि केनालनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो जेनीवा में मुज़ाहिरो कयूं था ऐं यूनाइटेड नेशन्स जे इजलासनि में जेको आहे सो ऐं इंटरनेशनल इदारनि खे जेको आहे सो इन वेसाघाती जे जेके सिंध जे ख़िलाफ़ु थिए थी पई उन लाइ जेको आहे सो आगाह कंदासूं। आम्ही ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हां चङी रीति ॼाणो था त असीं अव्हां जे समातनि जी नज़र कंदा आहियूं किताबनि जा चूंड वर्क जेके तारीख़ जे अमल वर्कनि सां सलाहियल हूंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन प्रोग्राम सोच वीचार में असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं ख़ूबसूरत लेखक आफ्ताब मेमण जे किताब खे किश्तवार। आफ्ताब मेमण जे ख़ूबसूरत किताब जीवन सफ़र जेको आत्मकथा ते मुश्तमिल आहे उन जी ॿी किस्त अॼु असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। मेमण जी वापारी साख ऐं दयानतदारीअ जूं ॻाल्हियूं ॿुधी कच्छ जे राजा ठटवी मेमणनि खे साल 1548 धारे कच्छ अचण जी दावत ॾिनी। जीअं त मेमणनि जे मोहसिन हाकिमनि समन जी हुकूमत सन 1521 ईस्वी में पूरी थी वई हुई। इन सबब मेमणनि जे 150 खां 200 आकहनि कच्छ जे राज जी दावत खे लबेक चई ओॾांहुं वञण खे तरजीह ॾिनी ऐं उहे ठटो छॾे कच्छ हलिया विया। सेठ माणक जी अब्दुल्लाह जो पुटु रायजी अहमद ऐं उन्हनि जो पुटु सुंदर जी आदम सेठ ऐं उन्ही जो पुटु सेठ रुकनुद्दीन ऐं पोइ उन्हनि जो पुटु काना सेठ कच्छ जी गादी जो
हंधि भुज पहुता। मेमणनि जी रिहाइश ऐं वापार जी हर का सहूलियत ॾिनी। राजा राय खंघार काना सेठ खे दरबारी खिताबनि ऐं दरबारी पोशाक सां पिणु नवाज़ियो। जॾहिं कल्होड़े हाकिम ग़ुलाम शाह कच्छ रियासत ते काह कई तॾहिं कच्छ जे राजा पारां ॻाल्हियुनि हलाइण लाइ सेठ काना हिकु सुठे सिफ़ारतकार जो कमु ॾिनो ऐं हुनजी कोशिश ऐं दानाई सां हिकु वार सुलह बि थी वई। काना सेठ खां पोइ हुनजो पुटु ममन यानी मोहम्मद सेठ भुज जो हिकु ॿिन्ही वॾो वापारी मशहूरु थियो। हुन भुज में मस्जिदूं मुसाफ़िर खाना ठाराया। उहे मेमण कच्छी मेमण सॾजण लॻा। चोथों गिरोह। मेमणनि जे चोथें गिरोह जी ॻाल्हि तोहफ़तु ज़ाइरीन जे मुसनिफ़ अबू सिराज मोहम्मद तुफ़ैल अहमद ख़तीब दरबार हज़रत सैदना अब्दुल्ला शाह साबी मकली शरीफ़ ठठो जिन सुफ़े 27 ते हिन तरह दर्ज कई आहे त हिकु दफ़े सैदना अब्दुल्ला शाह साबी जिन मसरूफ़ इबादत हुआ त यात्रियुनि जो हिकु टोलो जेको वारधा स्नान खां हिंदुस्तान वञी रहियो हो तिन राति संदन भरिसां अची मंज़िल कई। असाबी बाबा जिन खे हुननि जी मंज़िल जी ख़बर पई सो हुननि वटि हली आया ऐं उन्हनि खे दीन इस्लाम जी दावत ॾिनाऊं ऐं खेनि इस्लाम जी वहदानियत खां रोशनास कयाऊं। उन टोली जे सरपंच जो नालो असाबी बाबा जिन उस्मान रखियो। उन्हनि बि पाण खे मेमण सॾायो ऐं उहे माण्हू कच्छ जा हुआ जे पोइ पंहिंजे मुल्क हलिया विया। डीपले जा मेमण कहिड़नि ठठवी मेमणनि मां हुआ। तमामु अहवालनि जो जाइज़ो वठण खां पोइ मुंहिंजी नज़र में ॿ ॻाल्हियूं दुरुस्त आहिनि। काके भेरूमल पंहिंजे किताब सिंधी ॿोली जी तारीख़ जे सुफ़े नंबर 142 ते लिखियो आहे त मेमण असल में ठठे नगर जा रहवासी हुआ ऐं लॾ पलाण करे मुख़्तलिफ़ हंधनि ते वेठा। ॿी ॻाल्हि जो साबित थिए थी उहा इहा त डीपले जा मेमण उन्हनि लुहाणनि मां आहिनि जे ठठे में ई रहिजी विया। 18वीं सदी ईस्वीअ जी शुरूआति ताईं संदन ॾाढो असर रसूख़ हुयो। डीपले जा मेमण उहे नओं मुस्लिम ठठवी आहिनि जे लुहाणा हिंदू हुआ ऐं सैदना यूसुफ़ुद्दीन अबू ज़करिया जे हथ ते समन जे दौरे हुकूमत यानी 1351 खां 1521 में 1455 धारे मुस्लमान थिया हुआ। उन्हनि मां हिकिड़ा त सेठ काना सां गॾु कच्छ हलिया विया ऐं ॿिया उते ई रहिजी विया। इन हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त असां डीपले जा मेमण तोड़े बदीन ज़िले में वेठल मेमण, सिजावल जा मेमण तोड़े कच्छ भुज अहमदाबाद ॾे वियल मेमण जिन मां काफ़ी मेमणनि मोट खाधी जीअं बांटवाई मेमण मांडवीअ वारा मेमण वग़ैरह हिकु ई शाख आहियूं। 18वीं सदी ईस्वी में सिंध ॾाढी ॾफेर में रही। 1719 1720 ताईं ठठे में मेमण तमामु ज़ोर हुया। पोइ सिंध सिर्फ़ु हिकु सदी में 40 जंगियूं ऐं फुरूं ॾिठियूं। पठाणनि केतिरियूं ई काहूं कयूं। कल्होड़ा हाकिम ग़ुलाम शाह हिकु अधु दफ़ो पठाण खे मुंहुं ॾिनो पर पुॼी न सघियो। पोइ नेठि कल्होड़ा हाकिमनि ठठे मां गादी जो हंधि मटाए पहिरियां ई ख़ुदाबाद ऐं पोइ हैदराबाद में कयो। ठठो जहिड़ो कर बेवारसो शहर थी वियो। लुचा लुफंगा ऐं फोरू आम जाम थी विया। 1741 जी फुरलुट खां पोइ या मदद पठाण जे लुटमार जे वक़्तु ठठे मां मेमण लॾपलाण कई। के गुजरात विया त के कच्छ विया त के ओरे पंध। डीपले जे मेमण जे पुरखनि ऐं लुहाणनि ते उन लुटमार जो पहिरियां ई असरु पियो। उन्हनि 1723 जी फुरलुट वक़्तु या 1741 जी अफ़रा तफ़री में ठठो छॾियो हूंदो। ठठे मां लॾपलाण खां पोइ सभु गॾु अची फ़क़ीर उस्मान बिलालाणी जे ॻोठ लॻ पंगरियो वेठा। उतां हुननि खां लुहाणा छिॼी वञी ॻोठ खाड़कनि में वेठा। फ़क़ीर उस्मान बिलालाणी जे ॻोठ पंगरियो खां ओभर तरफ़ 2 मेलनि जे मुफ़ासिले ते आहे। उते कुझु साल रहण खां पोइ फ़क़ीर साहिब सां मेमणनि जो कुझु इख़्तिलाफ़ थी पियो। फ़क़ीर साहिब हिननि मेमणनि खे ॻोठ मां लॾे वञण जो चयो। फ़क़ीर जे ॻोठ मां लॾण खां पोइ अनुमान आहे त ही घर वञी ॻोठ पड कासिम लॻ टंडो बागो वेठा। हुननि जो संगाबंदियूं शादी लारज निंदो पतण ऐं टंडे मोहम्मद ख़ान ॾे बि थियूं।
इन्हीअ विच में समाजाम हुक्मराननि जे औलाद मां जाम नोहड़ियो पंहिंजी बहादुरी करे मशहूरी माणे चुको हुयो। कलहुड़नि सां पियो मुहाॾो अटकाईंदो हुयो, जंगियूं जोटींदो हुयो त वरी कच्छ खाईंदड़ फोरू टोलनि खे बि मुंहुं ॾींदो हुयो। जाम नोहड़िए जी औलाद नोहड़िया अरबाब चवराइण लॻा। सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम नोहड़ियो बि जाम नोहड़िए जी औलाद मां आहे। जाम नोहड़िए जे विंगे पतण जी हाक बि हुई, जिते वणज वापार हुयो। मेमणनि वंगे जो रुख कयो ऐं उते माग मकान ठाहिनि, पर दरिया जो रुख मटाणो ऐं वंगो शहर फिटी वियो। जाम अरबाब बि लॾे विया ऐं वञी पंहिंजे ॻोठ तराई ॿधनि। लाखा बि उतां ॿियनि मेमणनि सां गॾु लॾे विया। मेमण वंगे मां लॾे वञी थर में ॻोठ वेड़ी झप रहिया। ॻोठ वेड़ी झप जी जूए कुशादी ऐं पाणी तांघो ऐं मिठो हो। अॼु उते शहर जा खंडर ज़ाहिर आहिनि। मेमण वेड़ी झप ॻोठ में बि घणो वक़्तु टिकी न सघिया। ॻोठ जो पटेल गोहड़ ठकुर मेमणनि ते नाजाइज़ दबाव विझण लॻो। इन सबबि मेमणनि जी उन्ही सां अणबुणत थी पई। से पोइ उतां बि लॾे 2 मैल पंध ते ॻोठ खारोड़ो ठकर में अची रहिया। मेमणनि जो पड ऐं मक़ाम ॻोठ वेड़ी झप में बि आहे। मेमण ठठो शहर साल 1723 या 1741 ईस्वी में छॾियो ऐं साल 1850 1900 में ॾीपलो शहर अची वेठा। उन्ही अरसे जो अहवाल ऐं अरकाननि मिलण मुताबिक़ विरासत कजे थी त फ़क़ीर जे ॻोठ रहण वारो अरसो 30-40 साल। पोइ हिकु टोले विंगे जे शहर वारनि रहंदड़नि जो अरसे बि 30-40 साल ऐं पोइ उतां वरी वेड़ी झप ऐं खारोड़ी ॻोठनि में रहण वारो अरसो एतिरो ई बचे थो। होॾांहुं कच्छ ॾे लॾे अची ॻोठ जगाड़ी में रहण जो अरसो बि 30-40 साल आहे। उहो लॾपलाण वारो अरसो 120 साल 3 हंधनि जी लॾपलाण में अहिड़ी तरह विरासत थी वञे थो। ॾीपलो हिकु शहर जी सूरत में साल 1850 खां 1900 धारे वजूद में आयो ऐं मेमणनि जो हिकु हंधि सोणो ठिकाणो ठही वियो। पर शायदि मेमणनि खे हिकु हंधि टिकाउ न आहे। 1971 वारी जंग खां पोइ हूअ पंहिंजो पको शहर छॾे पंहिंजा आलिशान अझा फिटा करे कराची, हैदराबाद, मिरपुर ख़ास जुॾे ऐं नवकोट वञी रहिया। 18वीं सदी खां 20वीं सदी ताईं 200 सालनि में हिननि जी इहा पंजी लॾपलाण रही। इन विच में 1960 जे ॾहाके खां वठी ॾीपले जे मेमणनि ॾेसावर वञी माग मकान ठाहिया। सऊदी अरब, दुबई, बर्तानिया, जर्मनी, कैनेडा, कतर ऐं ॿियनि केतिरनि मुल्कनि में संदन कारोबार ऐं बूदो बाश आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आफ़ताब मेमण जे लिखियल किताब जीवन सफ़र जी 2 क़िस्त। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल कंदा था हलूं सियासी, समाजी ऐं अदबी तक़रीबन जो अहवाल। सिंधी अदबी संगत शाख जैकमाबाद यूरत विंग पारां ॿोली जे माहिर ऐं अदीब डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादम बिरोही जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। सिंधी अदबी संगत औरत शाख जैकमाबाद पारां नामियारे अदीब ऐं ॿोलियुनि जे माहिर डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादम बिरोही जी यादि में समाजी तंज़ीम CDF जे सहकार सां मेहरान हाल में हिकु अदबी कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरो कोठाए वियो, जंहिंजो महिमान ख़ासि सिंध जो नामियारो अदीब तहक़ीक़ निगार डॉक्टर ग़ुलाम नबी साबिर सधायो हो। एज़ाज़ी महिमाननि में हसन पहियार, अल्ताफ़ गोहर पेचूहो, इंतज़ार हुसैन छलगरी, प्रोफेसर कोमल पठाण, सफ़िया सुल्ताना मुग़ल हुआ। उन मौक़े ते डॉक्टर ग़ुलाम नबी सदाए ख़िताब कंदे चयो त डॉक्टर दाद ख़ादम बिरोही में तमामु घणियूं ख़ूबियूं हुयूं। हुन 1988 में सिंधी ऐं बिराहवी ॿोलियुनि जो तक़ाबली जाइज़ो जे उनवान सां तहक़ीक़ी मक़ालो लिखियो ऐं संसद थीसिस सिंध यूनिवर्सिटी जी आलमी कॉन्फ्रेंस में पेश कई वई। उन थीसिस जो रहनुमा नामियारो अदीब ऐं मुहक़िक़ डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजो गाइड मुक़ररु थियो। पाण सिंधी, उर्दू, बिराहवी ॿोलियुनि में शाइरी बि कयाई।
तकरीब खे अल्ताफ़ गोहर पेचूहे, अज़ीज़ कासमाणी, इंतज़ार छरगरी, अब्दुल समी सुमरो, आजिज़ शहज़ाद, कामरेड गुल मस्तोई, सफ़िया सुल्ताना मुग़ल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादम बिरोही जे कम जो मिसाल नथो मिले। हुन जैकमाबाद मां खीरथर अख़बार शाया कराई, जंहिंमें मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा मज़मून शाया थींदा हुआ। हुननि चयो त डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादम बिरोही वॾी जुस्तजू वारो माण्हू हो, पर संदसि सियासी समाजी ऐं साफ़ती ख़िदमतनि ते उहो कमु न थी सघियो आहे जंहिंजी ज़रूरत हुई। आख़िर में साइमा मस्तोई, इंशा अलिशबा, आरिफ पठान, शबीर मौज खोसो ऐं ॿियनि डॉक्टर दाद मोहम्मद ख़ादम बिरोही खे शाइरी वसीले भेटा पेश कई, जॾहिं त कॉन्फ्रेंस ऐं मुशाइरे जी कार्रवाई निताशा सोलंगी हलाई। इन ते प्रोग्राम सोच वीचार पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।